प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तहां सभिनी खे भली कार। शागिर्द साथियो, किताब दिमाग़ जा दर आहिनि। जॾहिं अवां किताब खोलियो था त दर हक़ीक़त दिमाग़ जा दर था खुलनि। किताब बंदि, दिमाग़ बंदि। किताब पढ़ण जे हवाले सां असां गुज़िरियल प्रोग्राम में भी तव्हां सां कुछ ॻाल्हियूं कयूं हुयूं। अॼु किताबनि जे हवाले सां ॿ ॻाल्हियूं कंदासीं। हिकिड़ी हीअ त बहितर थींदो त कंहिं बि हिकु मौज़ूअ जा किताब न पढ़ो, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि जा किताब पढ़ो ऐं तज़ादनि जा किताब पढ़ो, यानी उहे मौज़ू जेके हिक ॿिए जे मुख़ालिफ़ आहिनि उन्हनि ॿिन्हीअ जा किताब पढ़ो। जॾहिं घण मौज़ूआती मुतालियो हूंदो त अव्हां एतदाल पसंदि थींदो, अव्हां में सब्र, सहप, बर्दाश्त पैदा थींदी, अव्हां जी तबियत में हिकहटी न हलंदी, अव्हां पंहिंजे मुख़ालिफ़ खे बि ॿुधी सघंदा। हिकु तरह जे इल्मु पिराइण सां दर हक़ीक़त माण्हूअ जे अखियुनि ते पटी ॿधिजी थी वञे। माण्हू हर शइ खे उन ई तनाज़ुर में ॾिसंदो ऐं जज कंदो आहे। सो हिकिड़ो त मुख़्तलिफ़ मौज़ूअनि जा किताब पढ़ो ऐं किताबनि बाबति ॿी अहम ॻाल्हि हीअ त टीवी ॾिसणु, मोबाइल ॾिसणु, इन खां किताब पढ़णु तमामु अहम आहे। उन जो हिकिड़ो साइंसी सबबु आहे। साइंसी सबबु हीअ आहे त असांजो दिमाग़ अखर न पढ़ंदो आहे जीअं असांखे उस्तादु पढ़ाईंदो आहे। असांजो दिमाग़ इमेजिस खे पढ़ंदो आहे, यानी तस्वीरनि जी ॿोली सम्झंदो आहे। जेकॾहिं असां कंहिं बि शइ ॾे निहार करियूं था, जेकॾहिं असां कंहिं पखीअ ॾे ॾिसूं था त नज़र उन जी तस्वीर कढंदी आहे ऐं उहा दिमाग़ ॾे मोकिलींदी आहे ऐं दिमाग़ उन तस्वीर खे पढ़ी सुञाणे ऐं असांखे ॿुधाईंदो आहे त हीअ शइ आहे। अॼु बि तव्हां जेकॾहिं ॿाराणो किताब खोलींदव त अलफ़ जे अॻियां ॿ तस्वीरूं ॾिनल आहिनि, अंब जूं ॿियो अख जी। अहिड़े ई नमूने सां जेका तस्वीर ई जेका आहे सा इंसान जी पहिरीं तहरीरी ॿोली बि आहे। जेका ड्राइंग इंसान जी पहिरीं ॿोली आहे। ऐं मज़े जहिड़ी इहा ॻाल्हि आहे त दुनिया ड्राइंग खां शुरू थी ड्राइंग ते अची पहुती आहे। उहो हीअं त शुरू में बि माण्हू तस्वीरनि ज़रिए पंहिंजी ॻाल्हि फहिलाईंदा हुआ ऐं हाणे बि जेकॾहिं असां ॾिसूं पोइ हज़ारे ॿोलियुनि जे बावजूद बि अॼुकल्ह मोबाइल में तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं असां मैसेजिस वग़ैरह कंदा आहियूं या सोशल मीडिया ते कमेंट कंदा आहियूं त उन में बि इमोजीज़ हूंदियूं आहिनि, का खिलण वारी, का कावड़ वारी, का ॾुख वारी, मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। ॾिसो त इहे वरी असां तस्वीरनि ताईं अची पहुता आहियूं। बहरहाल मूं पे ॻाल्हि कई त दिमाग़ इमेजिस पढ़ंदो आहे। उन जे करे जॾहिं असां टीवी ॾिसंदा आहियूं, जॾहिं असां का स्क्रीन ॾिसंदा आहियूं त उन में असां हूंदियूं ई इमेजिस आहिनि, त उन जे करे उहे तस्वीरूं डायरेक्ट दिमाग़ जेको आहे सो ताईं पहुची वेंदियूं आहिनि। उन जे करे दिमाग़ घटि चुस्त रहंदो आहे, उनखे घणे कम जी ज़रूरत न पवंदी आहे। बसि सीन में इमेजिस ॾिसंदो आहे ऐं तव्हांखे ॿुधाईंदो वेंदो आहे। इन सां असांजी तनक़ीदी सोच ते बि घणो असरु थो पवे। जीअं बिलफर्ज़ तव्हां ॾिठो हूंदो त कंहिं बि फिल्म में हिकिड़ो हीरो 10 ॼणनि गुंडनि खे मारे छॾींदो आहे। उनखे जेकॾहिं सीने में बि गोली लॻे त उहो समूरो रत वही वञण जे बावजूद बि जीअरो रहंदो आहे।
जॾहिं को बि ॾिसण वारो इहो न चवंदो आहे त यार ईअं नथो थी सघे, हिकु माण्हू 10 खे मारे नथो सघे। पर जीअं त इमेजिस ई रीड करणा हूंदा आहिनि, उन जे करे को बि माण्हू चवंदो न आहे, असांजा ऑडियंस वाह वाह करण में पूरा हूंदा आहिनि। ॿिए पासे जॾहिं असां किताब खे पढ़ूं था त किताब में जेकॾहिं का कहाणी असां पढ़ूं था त किताब उन जा इमेजिस ठाहिणु दिमाग़ असांजो उन जा इमेजिस ठाहिणु शुरू कंदो आहे। असां पढ़ूं था हिकिड़ो हो बादशाह, त असांजे ज़हन में हिकिड़ो बादशाह जो खाको जुड़ंदो आहे ऐं उन जी हिकिड़ी राणी हुई त पोइ वरी उन जी हिकिड़ी राणी ठहंदी आहे। उन्हनि जो हिकिड़ो पुटु हो, शींहं हो ऐं हिकिड़ी जलपरी हुई वग़ैरह वग़ैरह। त उहा समूरी कहाणी हिकिड़े फिल्म वांगुरु असांजे दिमाग़ खे क्रिएट करणी पवंदी आहे ऐं उहा असांजे ज़हन में हलणु शुरू थी वेंदी आहे। अहिड़े नमूने सां दिमाग़ वधीक कमु कंदो आहे ऐं वधीक चुस्त थींदो आहे ऐं वरी बि कंहिं स्क्रीन ॾे निहारींदड़ माण्हूअ खां किताब जे सिफ़नि ॾे निहारींदड़ माण्हू वधीक ख़ूबसूरत नज़र ईंदो आहे। सो शागिर्द साथियो, टीवी ॾिसो, मोबाइल बि इस्तेमालु करियो, पर घटि ऐं मुस्बत उन्हनि जो दुरुस्त इस्तेमालु करियो, पर किताब हर सूरत में पढ़ंदा रहो। ऐं वरी बि उहा ॻाल्हि यादि ॾियारींदुसि त किताब खे पंहिंजी ग्रीटिंग्स में शामिलु करियो, आदर भाव में। कंहिंखां जॾहिं बि हाल पुछो त हाल पुछो, हथ मिलायो ऐं पुछो त कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो, अॼुकल्ह ॾींहं कीअं पिया गुज़रनि। उन सां गॾु हिकिड़ो सुवालु ज़रूरु पुछो त अॼुकल्ह अव्हां कहिड़ो किताब पिया पढ़ो। असांखे उमेदु आहे त इहो ट्रेंड अव्हां ज़रूरु हलाईंदा ऐं इन ई नमूने सां असां हिक ॿिए में किताबनि पढ़ण जी आदत खे फ़रोग़ ॾेई सघंदासीं। इहा हुई शुरूआती ॻाल्हि। हाणे अचो त लतीफ़ सरकार जो बैत ॾियां। अठई पहर अरटसी जे कतन ऐं कंबन तन जो सराफन फोरो फोलियो की न की। शागिर्द साथियों, लतीफ़ सरकार हिन बैत में हिकु अहिड़े हुनरमंद जो ज़िक्र कयो आहे जेको हर वक़्तु पूरे ध्यान सां पंहिंजो कमु कंदो थो रहे। लतीफ़ सरकार फरमाए थो, अठई पहर अरटसी जे कतन ऐं कंबन, यानी अॻे जूं मायूं जेके इहे अर्ट कतींदियूं हुयूं, उन ते कपह सां उन्हनि सां धागा ठहंदा हुआ ऐं पोइ कपिड़ा, हिकिड़ो वॾो प्रोसेस आहे, पर उहे अर्ट ते उहे कमु कंदियूं हुयूं। त पोइ जेको आहे सो उहो कमु ॾाढो ॾुखियो बि हो ऐं पूरे ध्यान सां करिणो पवंदो हो। सो लतीफ़ सरकार चए थो त अठई पहर अरटसी जे कतन ऐं कंबन तन जो सराफन फोरो की न फोलियो, यानी उन्हनि जेके अठई पहर इन कम में पूरे ध्यान सां जुंबियल थियूं रहनि औरतूं, पोइ जेके ख़रीदार हूंदा आहिनि, बाज़ार जा माण्हू, उन्हनि जो फोरो फोलींदा ई कोन्हे, छाकाणि जो उन्हनि खे उन्हनि ते एतबार हूंदो आहे, यकीन हूंदो आहे त उन्हनि जो कमु दुरुस्त ई हूंदो। इन में जेका असली पैगाम आहे लतीफ़ सरकार जो, सो ही आहे त हिकिड़ा माण्हू त जस्ट रुगो पंहिंजे यूनिफॉर्म वक़्त ई उन कम में रहंदा आहिनि। जी बिलफ़र्ज़ हिकिड़ा माण्हू बसि 5 वक़्त निमाज़ पढ़नि था, पर ॿाहिरि निकिरी ज़माने जहिड़ा था थी वञनि, 7 हज कनि था, पर वरी बि जी दुनिया हले थी ईअं था हलनि। त ईअं न आहे। लतीफ़ सरकार उन्हनि माण्हुनि जो ज़िक्र थो करे त जेके माण्हू हर वक़्तु पंहिंजे मालिक खे, ख़ालिक खे यादि कंदा था रहनि ऐं उन्हनि जी आदत में उहा शइ शामिल आहे। उन्हनि जो हर अमल जेको आहे सो हक़ ऐं सच जी दरबार में रही उहे कंदा आहिनि। जीअण जो हिकिड़ो फ़न इहो आहे त जेकॾहिं ज़िंदा रहण था चाहियो त पंहिंजे पाण खे क़बर में महसूसु करियो।
महसूस करियो त तव्हांजे वस में का बुराई ना है, का ख़राब आदत तव्हांजे वस में ही ना है, तव्हांजा हथ तव्हांजो जिस्म उन हवाले सां बेजान आहे। सो शागिर्द साथियो, स्पेशली शागिर्दनि जे लाइ इहो पैगाम आहे लतीफ़ सरकार जो हिन बैत जे वसीले, त उहे शागिर्द जेके सिर्फ़ु क्लासरूम में शागिर्द न आहिनि, उहे घर में, ॻोठ में, शहर में बि 24 कलाक शागिर्द आहिनि ऐं उन्हनि जो उहे अहिड़े ई नमूने सां फज़ीलत सां रहनि था, पंहिंजे किरदार सां, पंहिंजे गुफ़्तार सां, त पोइ उन्हनि जो फोरो फोलण जी ज़रूरत ई न आहे। उन्हनि जे इम्तिहान जी कहिड़ी ज़रूरत, उन्हनि खे का परेशानी कोन्हे। ऐं आख़िरत में बि अहिड़नि ई माण्हुनि जो फोरो की न फोलियो वेंदो, उन्हनि जा अमाल नामा ॾिसण जी का ज़रूरत न हूंदी, चङाई जिन जी आदत में शामिल हुजे। त शागिर्द साथियो, हर वक़्तु सुठो ॻाल्हायो, अख़लाक सां ॻाल्हायो, हर वक़्तु महिनत करियो, लगन सां जियो, ज़िंदगी जो हिकिड़ो विज़न हुजे ऐं उन जो हिकिड़ो मिशन ठाहियो ऐं उन वसीले ई अॻिते वधंदा रहो। इहो ई लतीफ़ सरकार जो पैगाम आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हांखे ही बैत वणियो हूंदो। हाणे अचो त शागिर्द साथियुनि ॾे हलूं था ऐं उन्हनि जा बैत था ॿुधूं। बाहर बोली हंज जी अंदर कारो कां, एड़ो ठलो था भनी छोना भूरा कजी। अगियो काओ कच मणकिन मोट थी, पले पायो सच आछींदे लज मरा। अवां शागिर्द साथियुनि जा बैत ॿुधा, अव्हांखे वणिया हूंदा। अव्हां बि पंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड करे असांजे हिन व्हाट्सअप नंबर ते बैत मोकिले सघो था। असां ज़रूरु उनखे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। मोकिलायूं था तव्हां खां साॻे ॾींहुं ऐं साॻे वक़्त ताईं जे लाइ, तेसि ताईं जे लाइ जिए लतीफ़।